सकाफ़त ऐं सयाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे त सिंध हुकूमत मोहन जे दड़े खां पोइ हाणे लाखियुनि जे दड़े जी खोटाई जो फ़ैसिलो करे वरितो आहे, जंहिंसां इंडस वैली जी तारीख़ बाबति घणो कुझु नओं हासिल थींदो। लाखियुनि जो दड़ो, वो मोहन जो दड़ो के बाद हमारे सिंध में जो मौजूद हैं साइट्स, उसमें लाखियुनि जो दड़ो जो है वो मोस्ट इम्पॉर्टेंट साइट है। उससे बहुत सी चीज़ें हमें मिलने की उम्मीद है। एक बदकिस्मती से कब्ज़ा माफिया ने बहुत सी एरिया को वहाँ पे उन्होंने कब्ज़े में ले लिया है। अभी जितनी भी बची है हम चाहते हैं कि उससे हम निकाल सके। लाखियुनि जो दड़ो पे अभी एक्सकवेशन हमारी चल रही है। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी के प्रोफेसर कासिद मल्ला, उनकी टीम जो शागिर्द हैं सिंध यूनिवर्सिटी के, और वो मिल के वहाँ पर एक्सकवेशन कर रहे हैं। काफ़ी चीज़ें अभी उनको नई सील्स मिली हैं जो कभी भी इंडस वैली से पहले नहीं मिली। एक सील जो अभी आज मुझे उसकी व्हाट्सएप पे मिली है, मैंने देखी, तो हम ये चाह रहे हैं कि वो तो हमारी लोकल टीम कर रही है, मगर इसमें इंटरनेशनल जितने भी एक्सपर्ट्स हैं, आर्कियोलॉजिस्ट हैं, हिस्टोरियंस हैं, हम उनको इन्वॉल्व करें। और ये अमेरिकन टीम मार्क केनायर साहब अथॉरिटी समझे जाते हैं अभी दुनिया में इंडस वैली के हवाले से और एंशिएंट सिविलाइजेशंस के हवाले से। हम चाहते हैं कि वो और हमारे लोकल जो यहाँ के आर्कियोलॉजिस्ट हैं वो मिलके एक मिशन हम स्टार्ट करें जो लाखियुनि जो दड़ो, मैं समझता हूँ एक न्यू एरा होगी इंडस वैली के हवाले से। लाखियुनि जो दड़ो पे ये विंटर में हम सोच रहे हैं कि उसकी एक्सकवेशन हम स्टार्ट करवाएंगे। आलमी अजायब घर ॾियारे जो मक़सदु छा हो, नाले वारे उस्ताद ऐं लेखक अल्ताफ़ असीम ॿुधायो त हिननि ॾियारनि सां माण्हुनि अंदरि पंहिंजी तारीख़ ॼाणणु ऐं आगाही पैदा थियणु मक़सदु आहे। हीअ म्यूज़ियम डे मल्हाइण जो इहो ई हिकिड़ो मतिलबु मक़सदु हूंदो आहे त माण्हुनि खे को मैसेज वञे। हिन साल जेको थीम आहे उहो आहे तक़रीबन इहो ई त असां जेका हिस्ट्री आहे, कंटेस्टेड हिस्ट्रीज़ जेके आहिनि, तारीख़ जा मुक़ाबला रहिया आहिनि, छाकाणि त जंगी जुनून रहियो आहे, हे रहियो आहे, ऐं अदम बर्दाश्त जा रवैया रहिया आहिनि। उन पस मंज़र में हिन साल जी थीम आहे त को एग्ज़िस्टेंस, अदम बर्दाश्त ऐं अणॻाल्हाईंदड़ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे म्यूज़ियम में कीअं ॻाल्हाइजनि, उहा थीम हुई। इन थीम खे खणी, इन सॼे पस मंज़र खे खणी सिंध जे आसार क़दीमा खाते, सकाफ़त खाते हीअ अॼोकी तक़रीब क़ौमी अजायब घर में मुनक़िद कई। इन मौक़े ते हुननि अजायब घर में हिकिड़ी जेका आहे नुमाइश बि कई आहे इंडस सिविलाइजेशन ते, प्लस दुनिया जे मशहूरु जग मशहूरु आर्कियोलॉजिस्ट ऐं रिनोन्ड स्कॉलर डॉक्टर जोनाथन वार्कनायर जो हुननि लेक्चर करायो। ऐं उन लेक्चर जी थीम आहे मोहन जो दड़े जी इंडस जी ॿोली स्क्रिप्ट जेको आहे। उन ते हुन ॾाढो सैर हासिल बहस बि कयो ऐं नवां ख़्यालात जेके आहिनि उहे हुन फ्लोट कया अॼोकी तक़रीब। ऐं उन महसूसु करायो त जेकॾहिं असां चाहियूं, कोशिशूं वठूं कंहिं बुनियाद ते, त असां स्क्रिप्ट जेको आहे पढ़ी था सघूं। असांजो बि इहो यकीन आहे त जेकॾहिं दुनिया जा ॿिया स्क्रिप्ट, मिस्र जो स्क्रिप्ट, इराक जो स्क्रिप्ट, सुमेरियन ऐं चाइनीज़ स्क्रिप्ट पढ़िजी सघनि था, जेके बि ईअं ई आहे अणॼातल स्क्रिप्ट आहे, त पोइ आया सिंधू स्क्रिप्ट छो नथो पढ़िजी सघे, अञा ताईं गुज़ारत छो आहे? उन जो सबबु इहो आहे त अॼु ताईं का संजीदा कोशिशि थी न आहे हिन पढ़ण जी। जिन माण्हुनि फिनलैंड में, अमेरिका में, यूके में, हिंदुस्तान में कमु कयो आहे, उहो बिल्कुलु ई क़ाबिल तारीफ़ आहे, पर उन में छाकाणि त सिंधी माण्हू, इंडिजिनस माण्हू, इन धरती जो माण्हू शामिल ई न आहिनि, तंहिंजे करे सवलाइयूं पैदा ई नथियूं थी सघनि त ॿोलीअ खे पढ़ी सघिजे। भई अंग्रेज़ माण्हूअ खे जेकॾहिं को बि हिकिड़ो लफ़्ज़ सम्झ में अची वियो त उनखे कहिड़ी ख़बर त सिंधी जो कहिड़ो लफ़्ज़ आहे या इन ॿोलीअ जो असुलु कहिड़ो बुण बुनियाद आहे। त इन जे करे सिंध हुकूमत जो जेको सकाफ़त खाते जो वज़ीर आहे साईं सरदार अली शाह साहिबु, उनजी समूरी टीम जेका आहे उहा ॾाढी कमिटेड नज़र आई। ऐं त उहो इंडस स्क्रिप्ट जो कोई हिकिड़ो सेल क़ाइमु करे या हिकिड़ो को इदारो क़ाइमु करे जिते मुस्तक़िल बुनियादनि ते अथॉरिटी जीअं जुड़ी आहे, लैंग्वेज अथॉरिटी या अदबी बोर्ड टाइप जा इदारा, अहिड़ो हिकिड़ो इदारो जुड़े जेको मुसलसल महिनत करे ऐं सिंधू स्क्रिप्ट खे पढ़े। सो इहा क़ाबिल तारीफ़ हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं मिनिस्टर साहिब जो की इन तक़रीब में इन शइ जो ऐलान बि कयो ऐं उन में हुनजो ख़्यालु आहे त दुनिया में जिन माण्हुनि कमु कयो आहे इंडस स्क्रिप्ट ते उनखे किथे कठो कजे। जे पाकिस्तान में सवला त पाकिस्तान जेकॾहिं ॿिए हंधि किथे सवला, उन्हनि खां तजवीज़ूं वठजनि आया सिंधू लिखत खे कीअं पढ़ी सघिजे थो। अदीब ऐं सहाफ़ी मदद अली सिंधी सकाफ़त खाते जी पंहिंजी तारीख़ ऐं तारीख़ी मागनि खे संभालण खे सुठो सोण करार ॾिनो। संदसि चवणो त सिंध सूफ़ियत ऐं बर्दाश्त जो पैगाम आहे। साईं, आउं सम्झां थो त अॼोके ॾींहं ते ख़ुशूसी तरह हीअ जेके कुझु बि थियो आहे, ये जेको सेमिनार थियो आहे, सेमिनार में जेको मिनिस्टर सैयद सरदार अली शाह ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐलान कया आहिनि, इहा ॾाढो ख़ुशि ॻाल्हि आहे। ऐं सिंध जंहिंजी तहज़ीब याफ़्ता तमदुन अॼु खां 5000 साल पहिरीं बि दुनिया खे राह ॾेखारी आहे। पहिरीं सिविलाइज़्ड जेका तहज़ीब उहा सिंध जी आहे। मोहन जे दड़े जी पाण ॻाल्हि कंदा हुआसीं, हाणे तव्हां ॾिठो
त लाखियुनि जो दरियाफ़्त थियो आहे। तंहिंखां अॻे आमरीअ जो आहे, उते खोटाई कान थी आहे, कोड जी खोटाई रही पई आहे। इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते हुकूमत खे ई तवजो ॾियणु खपे। हाणे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सरदार शाह जहिड़ो माण्हू मिनिस्टर थियो आहे ऐं उन ॻाल्हियुनि ते तवजो ॾिनी आहे। सभ खां पहिरीं त इहो कमु कयो आहे जो मकली जेका हेरिटेज लिस्ट मां निकिरण वारी हुई, छाकाणि त हुननि जेका तंबीह ॾिनी उन ते अमल न पियो थियो, अॼु उहा जेका असां वरी शामिलु थियण वारी आहे या थी वई आहे। ऐं इन अहिड़ी तरह ॿियूं खोटायूं थियनि थियूं। ऐं जेके ही माहिर आहिनि, ख़ासि तरह इंडस सिविलाइज़ेशन जी जेका ॿोली आहे उन ते ॾिसो त दुनिया में इलाही कमु थियो आहे। अमेरिका में कमु थियो आहे, इंग्लैंड में कमु थियो आहे, इंडिया में ख़ुदि कमु थियो आहे। मूं केतिरा किताब ॾिठा आहिनि जेके इंडिया मां छपिया आहिनि, त उहे सभु हिकिड़े ॿिए खां कटियल आहिनि। जेकॾहिं हीअ इन्हनि खे ॻंढे ऐं इन ते बि हिकिड़ो सेमिनार थिए थो, को वर्कशॉप थिए थो, त उन सां काफ़ी नतीजा निकिरंदा। असीं त कुझु कोन पिया करियूं इन्हनि मामलनि ते, पर ॿाहिरनि मुल्कनि में इन ते कमु थिए पियो। जेके मोहरूं आहिनि तिन ते कमु थिए पियो। ऐं ॾिसो हींअर सवेल हिन असांजे दोस्त जेको चयो त हीअ जेको मोहन जे दड़ीअ जी जेका हीअ हिते तव्हां मूर्ति ॾिसो पिया प्रीस्ट जी, इहा असली आहे। त इन जी ख़ुदि हिकिड़ी टेस्ट थियणु खपे त इहो पथर किथां जो हो, इन मां थोरो कढी। अहिड़ी तरह असांजी डांसिंग गर्ल दिल्ली में पई आहे। बहरहाल जेका शइ जिते हुजे महफ़ूज़ आहे, पर सिंध जे माॻनि ऐं मकाननि खे जेकॾहिं हुकूमत वक़्तु बचाइण में कामयाबु वई त आउं सम्झां थो इहो वॾो कमु थी वियो। अजाइब घरनि जे आलमी ॾींहं ते मशहूरु अमरीकी आर्कियोलॉजिस्ट जोनाथन मार्क किनार इंडस सिविलाइज़ेशन ते तफ़सीली लेक्चर बि ॾिनो। संदसि चवणो त मुंहिंजे दड़े जे स्क्रिप्ट ऐं मोहरनि खे पढ़ण जी ज़रूरत आहे, छो त सिंधू तहज़ीबुनि जी माउ आहे। This is a very important day for people throughout the country to come and see objects of cultural heritage that would be important for all communities in this country. And National Museum of Pakistan has one of the best collections, which shows the diverse history of Pakistan from its very beginnings to the current present day. So I welcome everybody to this exhibit, and please enjoy the beautiful objects that have been displayed by the director, Muhammad Shah Bukhari. This museum has been here and has been able to withstand lots of changes in culture. And I'm proud to say that I've been coming to this museum since 1975. And I've been able to see the museum develop and change. This Bukhari Sahib has made this exhibition hall one of the best display places in Pakistan. So every time I come here, I see a new exhibit. And I think that this is very great. These artifacts are the cultural heritage of Pakistan. They're not just antiques. They are not just old objects. They show the history of this culture. So when you look at an object, whether it's a piece of pottery or a piece of jewelry or a piece of broken glass, it shows the history and culture, how people developed their culture. And if you forget about that, then you forget about your own humanity. So we have to understand our human origins and how diverse our culture is. So Pakistan has a very diverse culture with many different communities, and these exhibitions show that. हुकूमत पारां ऐलान कयो वियो आहे त इंडस वैली जे ॿी ब्रांच लाखियुनि जे दड़े जी खोटाई करे सिंध जी तारीख़ खे वधीक रोशनास करायो वेंदो।